शराय फैसल ते सफ़र करण वारा शहरी थी वञनि होशियार। DIG ट्रैफिक पारां 1 जून खां शराय फैसल ते ओवर स्पीडिंग ऐं लाइन जी भनकड़ी कंदड़ गाॾियुनि खे ई चालान इशू करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन हवाले सां DIG ट्रैफिक जो चवणु आहे त शराय फैसल जी हद रफ़्तार लाइन जी भनकड़ी कंदड़नि खे ई चालान इशू कया वेंदा। शराय फैसल कराची जो अहम तरीन रोड आहे जिते ट्रैफिक जी वधि में वधि वायलेशन थी रही है। उन हवाले से शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो इन अमल के कीअं ॾिसी रहे हैं? बिल्कुल वो तो हो जाएगा, लेकिन ये भी सही है कि लाइन से चलेंगे, एक्सीडेंट से भी बचेंगे, सारी चीज़ें नुकसान से भी बचेंगे। ये चीज़ अच्छी हो रही है। बिल्कुल सही चीज़ है ये, ज़ाहिर बात है हर एक की जान जो है ज़्यादा इम्पोर्टेंट होती है और शराय फैसल पे ऑलरेडी लोग ट्रैफिक की वायलेशन जो है बहुत ज़्यादा करते हैं, तो ये एक अच्छा इकदाम। पुलिस काम का कहना है कि अगर आप लाइन से चलोगे तो हादसा कम होंगे, क्योंकि लाइन की खिलाफ वर्जी पे हादसा होते हैं। नहीं, ये IG साहब ने बहुत अच्छी बात की है, हमारा ख्याल करना चाहिए, हम ख्याल भी करेंगे इंशाल्लाह ताला। ये उनका हक है बोलना, तो हमारा भी काम है कानून पर अमल करना, हम भी करेंगे इंशाल्लाह। तारीख से यहाँ पे ई चालान होगा शराय फैसल पे, अगर आप लाइन के आउट जाएंगे तो। बहुत अच्छी बात है, अगर ऐसा काम हो रहा है तो ये तो कानून की पासदारी रखना हमारा काम है और लाइन पे खड़े होना बिल्कुल हमारा भी काम है। इस चीज़ को अगर हम कानून के मुताबिक चलेंगे तो उसमें हमारे लिए बेहतरी है, तो ये बहुत अच्छा काम हो रहा है। छा चवणु चाहींदो 1 तारीख़ खां DIG ट्रैफिक ऐलान किया है शराय फैसल ते बाइक कमर्शियल गाड़ियूं या जेके ॿियूं मिनी बसिस आहिनि उहे लाइन जी वायलेशन कंदियूं त उन्हनि खे ई चालान इशू थींदो। सर एक्चुअली इहो ई आहे कि असां बि डॉक्टरी हिकिड़े शोबे में कमु कयूं पिया, अस्पताल जना अस्पताल में, त काफ़ी हिते जेके ट्रैफिक जा हादसात आहिनि उहे ज़्यादा आहिनि हिते। हाणे शराय फैसल ते जेके ई चालान जो जाम जेको कमु हले पियो, ट्रैफिक पुलिस जाम सुठो कमु करे पई, पर असांजी जेका पब्लिक आहे उनखे बि सम्झणु खपे कि असां जेको आहे त उनजी वायोलेशन न कयूं ऐं असां सही तरीक़े सां जेको आहे त सही ट्रैक में हलूं त जीअं ॿिए खे बि तकलीफ़ न थिए, पाण खे भी तकलीफ़ न थिए। ज़ाहिर है जब वो लाइन में चलेंगे तो अपनी लाइन में आएंगे, फिर स्पीड भी कम होगी। अब बाइकों को देखते हैं ना, फर्स्ट ट्रैक पे जा रहे होते हैं और स्पीड ओवर स्पीड होती है, वो किसी गाड़ी से टच होता है तो वो जानलेवा साबित होता है, उसमें बचता कुछ नहीं है। अब ये अपनी लाइन में चलेंगे, एक तो अपनी हद स्पीड है, पहले 60 थी अभी 70 कर दिए शराय फैसल गाड़ियों के लिए, तो बाइक वाला भी अगर एक साइड पे चलता रहेगा तो इसमें काफ़ी बेहतरी आएगी इंशाल्लाह। जी हाँ, बिल्कुल असां हिकिड़ो महीनो ॾिनो आहे आवाम खे, त जीअं शराय फैसल असांजो मेन रूट आहे ऐं इन ते एक्सीडेंट्स भी काफ़ी थियनि था। उन जी वजह इहा ई आहे त मोटर बाइकर्स, रक्शे वारा, टैंकर्स या ॿियूं LTVs इहे राइट साइड ॾांहुं फास्ट ट्रैक ते हलनि थियूं। सो असां इहे लेफ्ट जूं 2 जेके लेन्स आहिनि उहे इन्हनि गाॾियुनि लाइ मुख़्तस कयूं आहिनि, ऐं जेके बाक़ी 2 लेन्स आहिनि फास्ट ट्रैक वारूं उहे गाॾियुनि जे लाइ ऐं ॿियूं जेके फास्ट मूविंग व्हीकल्स आहिनि उन लाइ कयूं आहिनि। पोइ इन में असांजो सिस्टम लॻल आहे, इन केस अगरि कोई वायलेट कंदो त पोइ उनखे टिकट इशू थींदो। शाह साहब, ई लाइन जे हवाले सां उते लाइननि जो कमु न थी सघियो आहे, शराय फैसल ते लाइन जो इहो भला करे लेन जेका आहे न उहा लेफ्ट मोस्ट आहे, माना तव्हां ॾिसो न हिकिड़ो अगरि राइट मोस्ट लेन ते हले थो पियो, लेन त मौजूदु आहे पर नज़र घटि थी अचे, लेकिन अल्टीमेटली उनखे अगरि उहो राइट साइड ॾे वञे थो त उनखे टिकट इशू थींदो। शहरनि जा वीचार मां ॿुधा, शहरनि जो चवणु आहे त शराय फैसल ते ट्रैफिक जो सख़्ती सां अमल जेकॾहिं थींदो त इन सां हादसात ते नुमाया कमी ईंदी। लाइन जी भनकड़ी ओवर स्पीडिंग ते कंट्रोल करण लाइ DIG पारां जेको ऐलान कयो आहे त 1 जून खां जेकॾहिं को लाइन जी भनकड़ी कंदो ऐं ओवर स्पीडिंग कंदो त उनखे ई चालान इशू कया वेंदा आहिनि। शहरनि इन ॻाल्हि खे सुठो अमल ॾींदे चयो आहे त बिल्कुलु शराय फैसल ते हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं उनजो सबबु इहो आहे ओवर स्पीडिंग ऐं लाइन जी भनकड़ी। जेकॾहिं शहरी लाइन ते हलंदा ऐं ओवर स्पीडिंग न कंदा त शराय फैसल ते हादसा पिणु घटिजी वेंदा।